सिंह खबर शामिल कनासी नेब सरकार कंदकोट में कार्रवाई करे करप्शन इल्जाम है ठेकेदार बरकत भंगवाल के गिरफ्तार करे वरतो जरिए जो चमड़ाए ठेकेदार की तरक्याती कमन में करप्शन रेफरेंस में गिरफ्तार कर वियो है। नेब जरिए वासिफ फैसलन का जवाबदार बरकत भंगवाल फरार थियल हो। नेब ठेकेदार की गिरफ्तारी जाहिर करे एहतसाब अदालत में पेश कर वियो। अदालत गिरफ्तार ठेकेदार बरकत भंगवाल के 3 जून ताईं जेल माणी छॾियो। सिंध हाई कोर्ट सखर में मीर माथिलो अदालत पारा कत्ल केस बाबत फैसले के कलदम करार दी छो। सिंध हाई कोर्ट सखर में कत्ल केस बाबत कयल मीर माथिलो की अदालत वाले फैसले के कलदम करार दी छो। जवाबदारन के बाइज्जत बरी करे छो। घोटकी के यारू लुण थाने की हद में फुर दौरान कत्ल थी वियल नौजवान अब्दुल हमीद ऐं चंजन के जख्मी करण वाले केस में जवाबदार आदम फिताफी ऐं अब्दुल सत्तार फिताफी की सजा खत्म कंदे खेन बाइज्जत बरी करे छो। याद रहे तो कुछ अर्सो अग मीर माथिलो के एडिशनल सेशन जज की अदालत ॿिन्ही जवाबदारन के दोष साबित थियण ते उमर कैद ऐं 2 लाख रुपया दंड की सजा ॿुधाए जेल माणियो हो। सजा के फैसले खिलाफ जवाबदार धुर पारां सिंध हाई कोर्ट सकर बेंच में अपील दाखिल कराई हुई। हाल में IBA पास उम्मीदवारन के ऑफर ऑर्डर दिना विया। मटियारी जिले से IBA टेस्ट में 55 मार्कू खणंदड़ उम्मीदवारन के ऑफर लेटर ॾियण जो सिलसिलो जारी कयो वियो आहे। DEO मौसम पहिरीं मरहले में 113 उम्मीदवारन के ऑफर लेटर ॾिना विया। जिले हैदराबाद रीजन में पहिरियों भेरो मटियारी जिले जे JST उम्मीदवारन के ऑफर लेटर ॾियण की शुरुआत कई वई आहे। DEO जो चवण आहे त बाक़ी उम्मीदवारन के ॿिए मरहले में ऑफर लेटर ॾिना वेंदा। 55 खां मथे मार्कू खणंदड़ उम्मीदवारन के ऑफर ऑर्डर ॾिना वेंदा। हुन वधीक चयो त जल्द नई पॉलिसी तहत कानूनी घुर्जूं पूरियूं थियण बाद रहियल IBA पास उम्मीदवारन के बि ऑर्डर ॾिना वेंदा ऐं जल्द नवनि उस्तादन के भर्ती करे ज़िले जे सभिनी स्कूलन में उस्तादन जी खोट ख़त्म कई वेंदी। लकी गुलाम शाह वेझो पुलिस कार्रवाई करे कारी इल्जाम हेठ कत्ल करण लाइ कैद कयल औरत के हथ करे वरितो। ॻोठ बेजांची में कारी इल्जाम हेठ कत्ल करण जे इरादे सां कैद कयल औरत के पुलिस हथ करे वरितो। पुलिस जो चवण आहे त ॻुझे इतला ते कार्रवाई करे कारी इल्जाम हेठ आयल औरत मिसमात राशिदा ज़ाल थारू शहर के हथ करे वरितो आहे। पुलिस मूजिब हथ कयल मिसमात राशिदा के अदालत में पेश कयो वेंदो। उन मौके ते मिसमात राशिदा शहर ऐं संदसि मुड़ुस जो चवण हो त कारे जो को बि मसइलो न आहे। पुलिस जो चवण आहे त इल्जाम हेठ आयल औरत के कत्ल करण लाइ हथियारबंद पुलिस के ॾिसी फरार थी विया आहिनि, जिन जूं 2 मोटरसाइकिलूं हथ कयूं वियूं आहिनि। लाड़काणो ऐं आसपास वाले इलाइक़नि में गाय माल में चमड़ी की बीमारी वधण सबब केतिराई ढोर मरण लगा आहिनि। चमड़ी की बीमारी सबब ॻोठ रांझो कलोड़ जे रवासी बशीर अहमद शेख जूं 2 ॻम मरी वयूं। 10 खां वधीक जानवर बीमारी में मुब्तला थी विया आहिनि। उन मौके ते मालबंदन बशीर अहमद शेख ऐं ॿिन धाईंदे चयो त 3 लाख रुपयनि जी मालियत जूं 2 ॻऊं बीमारी सबब मरी वयूं आहिनि, जॾहिं त 10 खां वधीक ढोर बीमारी में मुब्तला थी विया आहिनि। हुननि अलाइक़दारनि खां मुतालबो कंदे चयो त वेटनरी डॉक्टर्स जी टीमूं मोकिले जानवरन के मरण का बचाए वञे। सिंध में पानी की खोट बरकरार है। मुख्तलिफ शहरन में पानी खोट खिलाफ आबादगारन पारा एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। सखर कोटड़ी मदेची नवकोट ऐं 2 शहरन में पानी खोट खिलाफ आबादगारन पारा एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। मदेची भरपासे जे इलाइक़नि में गायचा माइनर कलोड़ा शाख तराई शाख ऐं ट्रखड़ शाख समेत 2 शाखनि में पानी खोट खिलाफ आबादगारन पारा एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवण आहे त 62 आबादगार आपाशी अमले सां मिली भगत करे 12 विराज दादू कैनाल ऐं राइस कैनाल लिफ्ट मशीनूं लॻाए सरेआम पानी चोरी करे रहिया आहिनि। आबादगारन मौसम मुख़्तलिफ़ शाखनि में पानी न हुजण सबब तलाइन में मौजूद लखे रुपयनि जी मच्छी मरण लगी आहे। पोखियल सब्जी मिर्च करेलो भिंडी तूरी ऐं वाङण समेत ॿियो तयार फसल सड़न लॻो आहे। आबादगारन मुतालबो कयो त पानी चोरी कंदड़ बासर आपाशी अमले खिलाफ कानूनी कार्रवाई करे पानी की खोट के ख़त्म कयो वञे।
सखर में पेट्रोल जे अगन में वाद खिलाफ वकीलन पारां एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो आहे। वकील कुर्बान कलवर जी अॻवाणी में सेशन कोर्ट जे वकीलन पारां पेट्रोल महांगो थियण खिलाफ डिस्ट्रिक्ट बार आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क में महांगाई सबबि आवाम सख़्त परेशानी में मुब्तला थी वियो आहे। हुन चयो त पेट्रोल जी क़ीमतनि में 30 रुपया वाध करण सां वधीक महांगाई थी वेंदी। मुज़ाहिरीन चयो त मुल्क में महांगाई सबबि अटो, खंडु, घी, खाजरो तेल ऐं बिजली हर शइ महांगी थी चुकी आहे। हुननि मुतालबो कंदे चयो त पेट्रोलियम जे अघनि में घटिताई करे आवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे। ननगर पार्कनि में कारूंजर जबल जी कटाई करे पत्थर विकिरो करण खिलाफ अवामी तहरीक ऐं सुजाग फोरम पारां रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कारूंजर जबल जी कटाई करे पत्थर खणण खिलाफ कारूंजर सुजाग फोरम ऐं अवामी तहरीक पारां कासपुर रोड खां मिस्किन जहान खान कोसो चौक ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कारूंजर जबल जी कटाई करे कारूंजर जी सुहिण खे तबाह कयो पियो वञे। हुन नाला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त कारूंजर जबल जी कटाई वारे अमल खे रुकराए जवाबदारनि खिलाफ कानूनी कार्रवाई कई वञे। बाहु कोसो वेझो मुड़िस ज़ुल्मनि खां तंग थी नौजवान औरत तहफ़्फ़ुज़ लाइ थाणे ते पहुची वई। ॻोठ मुमताज़ खान जखराणी वासि नौजवान औरत सूरत ख़ातून मुड़िस सत्तार मरटो जे ज़ुल्मनि खां तंग थी तहफ़्फ़ुज़ लाइ थाणे ते पहुची वई। उन मौक़े ते मुतासिर चयो त मुड़िस सत्तार मरटो बेगुनाह रोज़ानो तशद्दुद कंदो आहे, संदसि मां ज़िंदगी खे ख़तरो आहे। हुन चयो त मुड़िस मां जांच छॾाए माउ जे हवाले कयो वञे। पुलिस जो चवणु आहे त ज़रूरी कार्रवाई बाद मुतासिर औरत खे कोर्ट में पेश कयो वेंदो। ठारूशाह में सब्जी मंडी से दुकानदारनि पारां पुलिस जी ॾाढाइनि खिलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। ज़हूर अहमद बबर, गफ्फार राजपूत, फैज़ान रावल ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻवान चयो त पुलिस जमादार राणो खान उजण पुलिस एहलकार साण करे सब्जी मंडी में अची रोज़ानो ज़बरदस्ती अंब खणी रहिया आहिनि। हुन चयो त सब्जी मंडी में वापारियुनि पारां रखियल अंबनि जी पेटियुनि मां पुलिस एहलकार ज़बरदस्ती अंब खणी रहिया आहिनि। मुज़ाहिरीन चयो त अंब खणण खां रोकण ते पुलिस एहलकार धमकाई रहिया आहिनि। उन्हनि एसएसपी नौशरो फिरोज़ ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त ॾाढ कंदड़ पुलिस एहलकारनि खिलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में थाणे आॾो सख़्त एहतजाज कयो वेंदो। लाड़काणे में उस्तादनि लाइ IPA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि पारां भर्तियुनि में तालीम खाते जे वित्तीय पॉलिसी खिलाफ़ एहतजाज कयो वियो। इमरान अहमद चांडियो, वाजिद जिसकाणी ऐं गुल मोहम्मद जतोई जी अॻवाणी में उस्तादनि जी भर्तियुनि में तालीम खाते जे वित्तीय पॉलिसी खिलाफ़ प्रेस क्लब वाॾो एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तालीम खाते पारां GST ऐं PST उस्तादनि जी भर्तियुनि लाइ गुज़िरियल साल IPA ज़रिए वरितल टेस्ट में भर्तियुनि लाइ वित्तीय पॉलिसी जोड़ी वई आहे। हुन चयो त वित्तीय पॉलिसी तहत छोकिरियुनि ऐं अक़लियतनि जे उम्मीदवारनि खे 50% त हार्ड एरियाज़ जे उम्मीदवारनि ऐं मासूर उम्मीदवारनि खे 33% ते पास कयो वियो आहे। मुज़ाहिरीन चयो त जनरल उम्मीदवारनि खे 55% ते पास करे 40 मार्कूं हासिल कंदड़ उम्मीदवारनि खे बि ऑफर ऑर्डर जारी करण जो ऐलान कयो वियो आहे। हुननि वधीक चयो त तालीम खाते जे अहिड़े पॉलिसी सबबि लाड़काणे ज़िले में 40% खां घटि मार्कूं खणंदड़ समें उम्मीदवार मुतासिर थिया आहियूं। हिक ई इदारे में उस्तादनि जी भर्तीअ लाइ धारदार पॉलिसी जोड़ण वॾी नाइंसाफ़ी आहे। हुननि वॾे वज़ीर मादली शाह, तालीम खाते जे सूबाई वज़ीर समेत ॿिनि वसवारनि खां अपील कंदे चयो आहे त मामले जो नोटिस वठी 33 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे बि ऑफर ऑर्डर ॾेई रोज़गार फ़राहम कयो वञे। मीरपुर बठोरो में बासण पारां ज़मीन ते मुबैना कब्ज़े खिलाफ़ मंगनार बिरादरी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। बल्किस मंगनार, फरहाना शमशाद ऐं मुराद मंगनार जी अॻवाणी में ज़मीन ते कब्ज़े खिलाफ़ प्रेस क्लब वाॾो एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बासण ज़बरदस्त प्लॉट ते कब्ज़ो करणु चाहिनि पिया, ख़ामोश रहण लाइ मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त ज़मीन ते घर जी अदावत शुरू कई त बासर पारां मुतमाद धमकियूं ॾेई कमु बंदि कराए छॾियो आहे। हुन नाला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी प्लॉट तां कब्ज़ो ख़तमु कराए तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में हू पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदा।
लाड़काने में मुबैना तौर खंबे गुम कयल मुड़स ऐं ॾे जी बाज़ाबी लाइ बासन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो। न्यू बस स्टैंड वारे इलाइक़े जी रवासण बशीरा सोलंकी ऐं रीमा सोलंकी पारां मुखबी जी बाज़ाबी लाइ प्रेस क्लब वारो एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल राति सिविल कपड़ा पहिरियल एहलकारनि पारां घर में घिड़ी मुड़स सलीम सोलंकी ऐं ॾेर नसीर सोलंकी खे खंबे गुम करे छॾियो आहे। हुननि डीआईजी लाड़काणो ऐं एसएसपी खां मुतालबो कंदे चयो आहे त मामले जो नोटिस वठी मुड़स ऐं ॾेर खे आज़ादु कयो वञे। टंडो लयार वेचो चोरनि पारां पोड़ी अचूं 10 बकरियूं चोरी थी वियूं। एहतजाज कयो वियो। टंगाणो पोस्तार में नामालूम चोरनि पारां पोड़ियत सदीक माची जूं 10 बकरियूं चोरी करण खिलाफ़ एहतजाज कयो वियो। मुतासिर पोड़ियत सदीक माची चोरी थी वियल बकरियुनि जी मालियत 5 लाख रुपया आहे। हुन डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी टंडो लयार खे अपील कंदे चयो आहे त चोरी थी वियल बकरियूं वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। ज़िक्र कंदासीं मौसम जो। पीडीएम सिंध पारां सिंध सूबे जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में हीट वेव अलर्ट जारी करे छॾियो। 27 मई खां ॿीहर गर्मीअ में वाधि जो इम्कान आहे। पीडीएम मूजिबि सखर लाड़काणो जैकबाबाद खैरपुर नवाबशाह ॿिनि ॾींहंनि जो गर्मी पद 46 खां 48 सेंटीग्रेड रहण जो इम्कान आहे। हैदराबाद मीरपुर खास ऐं उमरकोट में गर्मी पद 44 खां 46 सेंटीग्रेड रहण जो इम्कान आहे। पीडीएम सिंध पारां गरम मौसम जी सूरतहाल बाबति लाॻापियल इदारनि खे तयार रहण जी हिदायत करे छॾी आहे। पीडीएम सिंध पारां हीट वेव दौरान हैस्को ऐं सेप्को खे बिजली जी फराहमी खे यकीनी बणाइण लाइ दरख़्वास्त कई वई आहे। खैरपुर जी अदालत में ड्राइवरीअ जी निगरी सां जिन्सी ज़्यादती करण चोॾो साबित थियण ते जवाबदार खे 10 साल कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। 4th एडिशनल सेशन जज समीना मंकी जी अदालत निगरी सां ज़्यादती करण चोॾो साबित थियण ते जवाबदार खे 10 साल कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। ॿुधणी दौरान केस में जवाबदार ॼाणायल अहमद नवाज़ वल्द मोहम्मद मुराद सतो मथाॾो साबित थियण ते अदालत केस 10 साल कैद ऐं 50,000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए सेंट्रल जेल मुंतक़िल करे छॾियो आहे। याद रहे त जवाबदार 2 साल पहिरीं कुंभ थाणे जी हद ॻोठ मलकोवाड़ में ड्राइवरीअ जी निगरी सां जिन्सी ज़्यादती कई हुई। ॾंड जी रक़म न ॾियण जी सूरत में जवाबदार 3 महीना वधीक कैद काटींदो। खैरपुर जी अदालत में ड्राइवरीअ जी निगरी सां जिन्सी ज़्यादती करण चोॾो साबित थियण ते जवाबदार खे 10 साल कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। 4th एडिशनल सेशन जज समीना मंकी जी अदालत निगरी सां ज़्यादती करण चोॾो साबित थियण ते जवाबदार खे 10 साल कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। ॿुधणी दौरान केस में जवाबदार ॼाणायल अहमद नवाज़ वल्द मोहम्मद मुराद सतो मथाॾो साबित थियण ते अदालत खेसि 10 साल कैद ऐं 50,000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए सेंट्रल जेल मुंतक़िल करे छॾियो। कोटड़ी मां ख़बरवासी शेयर कंदासीं। कोटड़ी जे कारखो वारे इलाइक़े में पोरे जे घर के बाहि विकोड़े वई, जंहिं सबबि समूरो सामान सड़ी रखी वियो आहे। लाशारी ॻोठ में पोरे तमानुल्ला लाशारी जे घर के अचानक बाहि लॻी वई। बाहि सबबि घर में पियल सामान समेत अलॻि अलॻि सड़ी रखी वियो। घर सड़ण सबबि संदसि बच्चा खुले आसमान हेठि वेठल आहिनि। उन सिलसिले में पोरे तमानुल्ला ॿुधायो त बिजली जे तार मां अचानक घर के बाहि लॻी वई, सॼो घर सड़ी रखी वियो आहे। हुन वसवारनि खां घुर कई त बाहि सबबि सॼो सामान सड़ी रखी वियो, माली सहायता कई वञे। कोटड़ी मां ख़बरवासी शेयर कई पिया। कोटड़ी जे कारखो वारे इलाइक़े में पोरे जे घर के बाहि विकोड़े वई, जंहिं सबबि समूरो सामान सड़ी रखी वियो आहे।